सर्वकार्येषु सर्वदा। रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 नारा। जिए सिंधु जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। जिए सिंधु जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। गाह पुटन ऐं पेरूं पचन मौला करे वरी हेल वसन। गाह पुटन ऐं पेरूं पचन मौला करे वरी हेल वसन। थर काछे ऐं कारूं झरते बादल कारा 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 कारा। जिए सिंधु जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। जिए सिंधु जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 नारा। जिए सिंधु जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। जिए सिंधु जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। मुखी पमनदास फाउंडेशन इंडिया जी स्थापना 1998 98 में कई वई। कारगिल युद्ध जे टाइम ते कि पूरे दुनिया में जेके भी सिंधी जंहिं क्षेत्र में नालो कमायो आहे, को वॾो कमु कयो आहे, चाहे वो साइंस हुजे, म्यूज़िक हुजे, डांस, डॉक्टरी, बिजनेस, सोशल वर्कर्स, आर्टिस्ट, अखबार नवीस, पत्रकारिता, जंहिं बि क्षेत्र में सिंधी उल्लेखनीय कार्य कयो आहे उन जो हिन मंच ते सन्मान कयो वेंदो ऐं उनखे सर्टिफिकेट ॾिनो वेंदो। सर्टिफिकेट इन करे ॾिनो वेंदो त माण्हू गुज़ारे वञे थो हिन धरतीअ तां, पर सर्टिफिकेट भित ते टंगियो हूंदो आहे त अचण वारी पीढ़ी सम्झंदी आहे भई हे मुंहिंजे बाबे जो मुंहिंजे ॾाॾे जो फ़ोटो, हिनखे सन्मान कयो वियो। असांजो परिवार सन्मानित परिवार आहे। इन करे सर्टिफिकेट सां असां जगह जगह ते भारत में वञी करे सिंधी समाज जो सन्मान कंदा आहियूं। जबलपुर में करे आयासीं, अहमदाबाद, इहे अलॻि अलॻि शहरनि में जिते जिते बि सिंधियुनि सुठा कम कया आहिनि। उन खां अलावा साहित्यकार जगत में, साहित्य जगत में जिन पार्ट प्ले कयो आहे, जीअं उल्हासनगर में दादा जेठानंद झमटमल लालवाणीअ 14 किताब लिखिया, उन्हनि खे रुपए जे सिक्कनि में तोरे सन्मान कयो वियो। ॿियो सिंधी साहित्य में टेकचंद मस्त आहे, जंहिं सिंधी साहित्य जी शेवा कई आहे। 36 कैंपूं लॻायूं अथऊं थ्रू आउट इंडिया में। उनखे मिस्रीअ में तोरे करे सन्मान कयो वियो। उन जे सन्मान जे वक़्तु 350 माण्हू उल्हासनगर मां ऐं ॿियनि बम्बईअ मां ऐं ॿियनि शहरनि मां अची करे भाग वरितो। सॼो ॾींहुं कार्यक्रम हलो। उन नालो रखियो सिंधियत जो मेलो।
सिंधियत जो मेलो तो झूला लॻल हुआ, स्विमिंग पूल ही, रहण जो हो, सभु कुझु हो। अहिड़े नमूने सां सिंधियुनि में जेके बि खूबी जिन में आहिनि उन जो हर साल असां वॾे पैमाने ते सन्मान कंदा आहियूं, कंदा रहंदासीं। तव्हांखे तव्हांजे नज़र में बि को अहिड़ो हुजे, को कलाकार हुजे, कवि हुजे, पोइट हुजे, लेखक हुजे, डॉक्टर हुजे, जंहिं ख़ासि कोई कमु कयो हुजे, असांखे ॼाण ॾियो। असां उन्हनि जी बि शेवा कंदासीं, उन्हनि खे बि सन्मान कंदासीं। हे जेके ॿ वॾा समारोह थिया, हिकु उल्हासनगर में, हिकु विरार में, उहो असांजी संस्था जे फाउंडेशन जा बानीकार आहिनि जनरल सेक्रेटरी श्री दीपक रोहिड़ा ऐं श्री मटई ऐं डॉक्टर श्याम भठीजा ऐं ॿी वॾी टीम आहे। इन्हनि सभिनी 1.5 महीनो लगातार महिनत कई इन प्रोग्राम खे सक्सेसफुल करण जे लाइ। 1.5 महीने खां उहो संपर्क में आहे जनता जे, ऐं 350 माण्हू वठी करे उते रिसोर्ट में पहुता, जिन सॼो ॾींहुं मेलो मल्हायो, आनंद विज में। उते कवि सम्मेलन हो, शिव मुशाइरो हो ऐं बहिराणो साहिबु हो ऐं माण्हुनि जा प्रवचन हुआ। अहिड़े नमूने सां इन्हनि सॼी टीम 1.5 महीनो महिनत कई, जेका उन ॾींहुं सफली थी, जंहिंजो सर्टिफिकेट हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो। अॻिते बि अहिड़ा कार्य हीअ संस्था करे। हिन महान कार्य में असांजी सॼी टीम 1.5 महीनो महिनत कई ऐं साथ साथ असां उन जा आभारी आहियूं श्री निर्मल मूलचंदाणी जा, जंहिं रिसोर्ट असांखे ॾिनो ऐं भरपूर असांजे माण्हुनि जी, सिंधी शहदायुनि जी भरपूर शेवा कई। उहा शेवा अॼु बि सभिनी खे यादि आहे। असां स्पेशल तौर सां श्री निर्मल मूलचंदाणी जा आभारी आहियूं। इहा तव्हांजी असां शुभकामना घुरूं था। धन्यवाद।